तेज हयाती। दे खबर बाबा साईं, उते त कारी वारा कखा कुछ भी नजर न आयो। मूं कबूतर खे ॾाढी मार ॾिनी आहे, पर इहो कबूतर हवाली आहे। हा एहसान साईं, इहो कलाम ॿुधाए ऐं ॾहड़ी जी फरमाइश कंदो आहे। इन्ही ते कहिड़ो एतबार? दादा समा थी सके तो त हिन अछड़े कबूतर सच ॻाल्हायो हुजे ऐं बहादुर खे हिते ॾिठो हुजई ऐं हुन जे ॾिसण खां पोइ अगवाकारनि हुनखे उतां गायब कयो हुजे। सरदार साईं, मुंहिंजे ख्याल में त असांखे पाण जांच कराइण घुर्जे। हा एहसान साईं, पहिरियों खणूं था, पहिरीं कुता हथ कयूं। हा दादा समा, शुरूआत उतां कयो जितां अछड़े कबूतर बहादुर खे ॾिठो हो। हाँ सरदार साईं, मां उहा जा ॾिसी आहियां जिते मूंखे कबूतर वठी हलियो। त पोइ ॾाढा समा देर थियण न घुर्जे। जल्दी निकिरो, लोहारी तरह में मौजूद हूंदा। जे सुस्ती कंदो न त उहे निकिरी हलिया वेंदा। हाज़िर साईं, असां हींअर ई वञूं था। अच त फिर। अड़े हाश जरी न करे त करे छा? जेकॾहिं आउं मर्दो जहां न त पटको ॿधी बहादुर खे ॻोल्हण जे लाइ निकिरी वञा। पर तो वारो इहो भाउ वते तो सॼो ॾींहुं ॻोठ जूं घिटियूं मापींदो। तुंहिंजी आज़ादी जी आख़िरी उम्मीद भी इहो बहादुर हुयो, तो बि अलाए कीअं गुमगार करे छॾियो। हाशिम खान, दुश्मन धक हणी विया, हाणे ख़बर न आहे त तूं कॾहिं आज़ाद थींदे। हिम्मत न हार चाची, जेकॾहिं बाबा मूंखे इजाज़त ॾिनी न त मां संदरो ॿधी ॿाहिरि निकिरी पवंदसि। ऐं जेकॾहिं इहो बहादुर पाताल में बि हूंदो न, उनखे ॻोल्हे करे हथु कंदसि। मीरा, पिणे न को पाण वेंदो न कोई तोखे छॾींदो। मुंहिंजो हाशिम अलाए कॾहिं आज़ाद थींदो। चाची तूं फिक्र न कर, अल्लाह ते रख। जाते एतिरा ॾींहं इंतज़ार कयो अथई, उते 2-3 ॾींहं ॿिया। हाणे त मुंहिंजी हाशिम खां सवाइ हिकिड़ी घड़ी बि नथी गुज़रे। जरी न करे त करे छा? चाची, असीं औरतूं रब जी ज़ात खे ॿाॾाइण खां सवाइ ॿियो छा थियूं करे सघूं? चाची, हर तरफ़ खां जांच हली रही आहे, नेठ त को बहादुर जो निशान नज़र ईंदो। चाची, कल्ह खां वठी तूं पंहिंजा हाल हीना करे छॾिया आहिनि। मानी बि कोन खाधी अथई, निंड बि न कई अथई। चाची, तूं आराम कर, अल्लाह सही ख़ैर कंदो। तूं गणती न कर। अंदार नबू बहादुर हंध फाथल हली सजी उम्र को लींदा वतन से कॾहिं हथ न ईंदुन। वाह मुर्शिद साईं, वाह सदको वञाए। मुर्शिद साईं, तुंहिंजनि हमरान वॾी मुर्सी कई आहे। कंहिंखे बि ख़बर कान्हे त बहादुर खे अॻवा केरु करे वियो। अंदार नबू, इहा त ख़बर बहादुर खे बि कान्हे त हुनखे कंहिं अॻवा करायो आहे, छो करायो आहे, उनखे अॻवा कराइण जो मक़सद छा आहे? बराबर साईं, पुलिस बि ॾाढी परेशान आहे। अगवा करण वारनि न फोन कई आहे, न छा कुझु बि न। पोइ हमरा वियो काॾे? कमदार नबू, असांजी डिमांड बहादुर जे अगवा करण खां पोइ पूरी थी वई आहे, त पोइ फोन करे पाण खे छो फसायूं? मुर्शिद साईं, तव्हां पंहिंजी जॻह ते सही पिया चओ, पर मुंहिंजे पुट ते टिंडियूं पियूं चढ़नि, टिंडियूं। तव्हां जेको बहादुर खे अगवा करे रांदि रचाई आहे न, उहा ती रांदि खटे आयो। और हाशिम दिलार जहिड़े सज़ा पिया काटीनि। अंदार नबू, जॾहिं शरीफ़ पंहिंजी शराफ़त ॾेखारे गैस तुंहिंजे चवण ते पीर एहसान जे मथां दाख़िल करायो आहे, त पोइ ॾिसजां त पीर एहसान जूं बायूं बदाल केतिरियूं थियनि। या त पीर एहसान पंहिंजी आकड़ छॾींदो, या त पीर एहसान पंहिंजे ॻोठ मां लॾे विलायत हली वेंदो। मुर्शिद साईं, तव्हां ॻाल्हि था कयो न त मुंहिंजे न बुत ते टिंडियूं थियूं चढ़नि, टिंडियूं। ऐं जेको तव्हां चाहियो था न, उहो ईअं ई थींदो, ईअं। साईं दादा, ॾाढो समो ज़फर ऐं कुझु माण्हू बहादुर जो पेरो खणण लाइ विया आहिनि। जी सरदार साईं। तूं बि उन्हनि ॾांहुं वञ, ॾाढे समय इहो कमु संभालियो हूंदो। तूं उन्हनि वटि वञ, वारो कर, पेरो जिते बि लॻे मूंखे बाख़बर कंदो रह। यादि रख, जेका जेका ख़बर आहे पल पल जी ख़बर मूंखे ॾींदो रह। ठीकु आहे सरदार साईं, पोइ मां बि वञा थो ॾेई। ठीकु आहे, तूं वञ। दादा,
तेरो तक ते निकिरे ई कोन थो। तेरो अॻिते हूंदो ई कोन त निकिरंदो कीअं? पोइ छा कयूं साईं दादा, मोटी हलूं छा? मोटंदासीं कोन, जितां कबूतर ॿुधायो पहिरियों उतां ई खणंदासीं। पर बहादुर तो ते हुयो ई कोन, पोइ होॾां कीअं हलंदासीं? थी सघे थो बहादुर खे उतां कढी किथे ॿिए हंधि रखियो हुजे न। बहादुर जो किथे न किथे पहिरियों ज़रूर लॻंदो। हलो त हलूं। शरीफ तूफान थई, उहो तूफान आ जॾहिं मैदान में लहंदो आहे न त चङा भला बि हिन जे अॻियां का ॻाल्हि कोन्हे। रेस ॻोठ में ॻाल्हि पई थी हले कि रेसान ऐं सरदार शाह ज़मान पहिरीं कुता घुराया आहिनि, बहादुर जो पेरो पिया खणनि। अरे रे रोशू, पक्की ख़बर आया? मिड़े अफ़वाह ॿुधा अथई। पक्की ख़बर आहे रे साजी शरीफ। अरे छोरा, कॾहिं त का ॻाल्हि चङी कंदो कर, तोखे घणा चकर झलियो अथमि, ॻाल्हि त का सुठी कंदो कर, वञ असां लचा ठाराए अच। हा रेस वञा थो, असांजी का अहमियत ई न आहे। बंगुल खान, थी सघे थो त इहो छोरो सही चवंदो हुजे। हाजी शरीफ, तूं परेशान छो थो थी? जे बहादुर मिली बि वे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? असांजो त मक़सदु पूरो थी वियो न। बंगुल खान, मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे, असांजो कहिड़ो मक़सदु पूरो? जेकॾहिं बहादुर खे ख़बर पइजी वई त असां ई बहादुर जे अॻुवा में मलोस आहियूं त पोइ बहादुर त हथनि मां निकिरी ईंदो। हाजी शरीफ, असांजो इहो मक़सदु हो त बहादुर कोरट ताईं न पुॼे। ॿियो असांजो मक़सदु इहो हो, बहादुर तुंहिंजो चवणु न मञो। इन जे करे बहादुर खे त सदा मिलणु घुरिजे, छा हुनखे मिली आहे? हाणे त ॿई कम थी विया। जे बहादुर बालकनि खे मिली थो वञे त भली मिली वञे, असांखे छा आहे? बंगुल रुगो मां इहो थो चाहियां त बहादुर खे इहा ख़बर न पवे त असां बहादुर जे अॻुवा में मुलोस आहियूं। हाजी शरीफ, कॾहिं बि ख़बर न पवंदनि, छो जो इन कम में पीर करामत जो हथ आहे ऐं पीर करामत खे त तूं चङी तरह सुञाणी। तूं छो थो परेशान? अच त हली चाह वाह पियूं हलिया। अरे वाह बंगुल खान, वाह वाह। मुर्शिद साईं, पोइ जेको हुकुम अव्हांजो हुजे। तो साईं दादा, तेरो तो सिद्धो पियो वञे। पर समा हाणे असां पीर एहसान जी बनी में दाख़िल थियण वारा आहियूं। ओ हू बंद ॾिसी जो ॾेरा, हितां पीर एहसान जी बनी शुरू थींदी। इनजो मतिलबु त बहादुर जो पेरो पीर एहसान जे बाग में आहे। छा पीर एहसान जे बाग में? कुझु चई नथो सघिजे। थी सघे थो पीर एहसान ना चोरनि उछल ॾिनी हुजे। अॻिते हलो, पाण ई ख़बर पइजी वेंदी। हलो त हलो बाबा, अॻिते पहिरियां पिया वञनि। हलो। तव्हांखे ॾिसी छॾियो आहे, जेकॾहिं मां हितां ज़िंदा वापसि पहुची वियुसि न, पोइ पंहिंजे लाइ कफन वठी छॾिजो। खणी थो यकी हाणे, खणऊंसि बस्ट शिकारी कयूंसि पूरो। जेकॾहिं एतिरा ई मुड़स माण्हू आयो न, त तूं खोलियो मुंहिंजूं, हथ खोलियो मुंहिंजा, कयो मूंसां मुक़ाबिलो। पोइ ॾिसां थो न केरु तोखे बस हणे। शिकारी
चात हणी बस्ट करिस परुड़ चात लगे वठी तालू बिहारियों गाड़िया में वठी दरिया हाथे पुछाया उसका वो हिन जी किस्मत मरे या बचे किस्मत तव्हां जी फिटी आहे कारियर नांग में हथ विधा अथव अॼु न त सुभाणे तव्हां सभई मरंदा हल लॻिया थी पीर साईं हमारा अलाए किथे पहुता खबर ही नथी फोन करे पुछा थो हाँ साईंदाद खे फोन कयो उन खां पुछा कयो किथे आहिनि यही तो क्या साईंदाद के फोन करे जी सरदार साईं ये खबर साईंदाद पेरो केॾां पियो वञे सरदार साईं पहिरियों उतर तरफ़ वञी रहियो आहे फिर असां जे बाग तरफ़ ऐं सरदार साईं ताज़ा पेर नज़र आया आहिनि तू भुलियो त नहीं चरिया साईंदाद बहादुर ते कीअं हूंदो सरदार साईं रस्ते ते ताज़नि पेरनि जा निशान आहिनि पर लॻे थो त दुश्मन हितां बहादुर खे कढी विया आहिनि ऐं ॿियो त गाॾी जा पटा बि आहिनि हिन जो मतिलब त दुश्मन खे ख़बर पइजी वई आहे साईंदाद तव्हां सही पिया वञो बिल्कुलु सही पिया वञो तॾहिं त तव्हांखे ताज़ा पेरा नज़र आया आहिनि मूंखे इहो ॿुधाए त केतिरनि माण्हुनि जा पेरा आहिनि सरदार साईं 3-4 माण्हू आहिनि पर पहिरियों पीर असांजी बनी तरफ़ वञी रहियो आहे ठीकु आहे दुश्मन पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ हज़ार हिरफतूं कंदो अवी पेरे सां हलिया हलो जेॾां पेर वञे पियो तव्हां ओॾां वञो अवी बहादुर जे वेझो आयो ताज़नि पेरनि जो इहो ई मतिलबु आहे साईंदाद ठीकु आहे सरदार साईं अचो अचो हेॾे अचो हलो अच्छा मेहरबानी मुर्शिद साईं लख लख मेहरबानी सदको वञा तुंहिंजे नाम तो मुर्शिद सदको वञा मेहरबानी मेहरबानी मंगुल खान पीर करामत ही कोनी अच्छा खैर तो आए ना हाँ नबू कमदार सब खैर आ असां सभई आहियूं मुर्शिद साईं जे बेड़े में न असांखे लहर न लोडो हाजी शरीफ मुर्शिद फोन करे घुरायो का ॻाल्हि ज़रूर हूंदी मंगुल खान पीर साईं अहिड़ी फिल्म तयारु कई आहे जेका उबती पीर एहसान जी गिची में वञी पवंदी हिन मतिलबु पाण या फिल्म ॾिसण था हलूं जेका पीर करामत पीर एहसान जे कंध में विझण वारो आहे हा नबू कमदार हाणे पीर एहसान खे ख़बर पवंदी त पीर करामत केतिरो शरीफ़ आहे पोइ देरि छो था कयो हलो त हलो मुर्शिद साईं दा मां रोशू खे चवां थो त गाॾी कढे सर अवां मूंखे यादि कयो
सूबेदार सुखिया तू छा करे रहियो आहीं? बहादुर जी बाज़ियाबी लाइ तो छा कयो आहे? सर मां कोशिश में लॻो पियो आहियां ऐं इंशाअल्लाह ताला जल्द कामयाबी थींदी ऐं बहादुर खान बाज़ियाब थी वियो। कहिड़ियूं तूं कोशिशूं करे रहियो आहीं? सॼो ॾींहुं थाणे खां ॿाहिरि त निकिरी कोन थो। पीर एहसान ऐं सरदार शाहज़मान जा माण्हू पहिरे सां आहिनि ऐं तोखे ख़बर ई कान्हे? जी सर। हाणे जो हाणे पुलिस पार्टी ठाहे रवाना थी वञो। पीर एहसान ऐं सरदार शाहज़मान जे माण्हुनि खे पेरनि जा कुझु चिटा निशान बि मिलिया आहिनि। थी सघे थो त हमरा बहादुर ताईं पहुची वञनि। जी सर, मां हाणे ई वञां। पोइ वञ न, बीठो छो आहीं? हिम्मत कयो बाबा। दादा ही बाग तो पीर एहसान जो आहे। दादा समा मूंखे लॻे थो पीर करामत जी चाल आया। पेरा पीर एहसान के बाग में आया आहिनि। अचो सेंदार। पीर एहसान साईं, बेरी कुत्ता ऐं माण्हू तव्हांजी बनीअ तरफ़ अची रहिया आहिनि। फौजी बनीअ जे तरफ़? इन्हीअ मतलब त का वॾी साज़िश थी वई आहे। पीर एहसान साईं, इहा साज़िश उन्हनि माण्हुनि ॾिठी आहे जेके तव्हांजे ऐं बहादुर जी दोस्तीअ में डार विझण था चाहिनि, डार विझण। पर उहे बेवकूफ़ इहो नथा ॼाणनि त दोस्तीअ जा रिश्ता हे कचो धागो न आहिनि जो सट ॾियण सां टुटी पवनि। सरदार साईं, इहो कमु हिकु दिमाग़ जो न आहे। कमु हिकिड़ो आहे पर 3-4 दिमाग़ आहिनि। पीर एहसान साईं, मुंहिंजा बाबला, तव्हां परेशान न थियो तव्हां परेशान। सरदार शाहज़मान उन्हनि टिनी चैनिन जा दिमाग़ ईअं फेराए छॾींदो जो हुननि जूं वायू पताल थी वेंदियूं। मूंखे इहा ॻाल्हि पीर एहसान साईं सम्झ में नथी अचे त ईअं करण सां उन्हनि खे मिले छा थो। मज़ो वठंदा आहिनि, वांदा आहिनि न, माण्हुनि खे वेढ़ाए वक़्तु गुज़ारींदा आहिनि। बहादुर जे मिलण खां पोइ अहिड़ो परेशान थी वेंदा जो असल वक़्तु ई न गुज़रंदो। कम पको थी वियो। बहादुर पीर एहसान जे इलाइक़े में ज़ाहिर थींदो। मुर्शिद साईं, जॾहिं पीर एहसान जे इलाइक़े मां बहादुर बाज़ियाब थियो पोइ त पीर एहसान खां जेके बि माण्हू आहिनि सभु पासे ते थी वेंदा ऐं वरी पोइ पीर करामत वटि मुरीदनि ऐं खादमनि जा मेला मची वेंदा। ईअं ई थींदो हाजी शरीफ़। पीर करामत पंहिंजी जाइ ते मौजूद आहे ऐं मौजूद रहंदो। रुली वेंदो पीर एहसान ऐं हुनजी इज़त बहादुर ईअं माफ़ कोन कंदुसि।
हाँ सुखिया दे खबर चा। सर पेरो तो सौ सिधो पीर एहसान जी ज़मीन ॾांहुं वञी रहियो आहे। अच्छा पेरो पीर एहसान जी ज़मीन तरफ कीअं थो वञी सघे? सर ये हकीकत आहे, मां हींअर पेरे वारनि सां गॾु आहियां। सूबेदार सुखिया जांच कर इहो थेड़ आहे या हकीकत, या अव्हां को ग़लति पेरो खणी रहिया आहियो? ठीकु आहे सर, मां जांच कयां थो। ठीकु आहे, जांच करे ऐं मूंखे ॿुधा ऐं मूंखे पल पल जी रिपोर्ट ॾींदो रहिजांइ। ठीकु आहे सर, ओके सर।